इब्तिदा उन मालिक जे नाले सां जेको दिलनि जा राज़ बहितर ॼाणींदो आहे। अस्सलाम वालेकुम एवरीवन। जीअं त अॼु असांजी क्लास आहे इंग्लिश ग्रामर, जेको लेक्चर नंबर 2 आहे। असां पहिरें लेक्चर में सिखी आयासीं ग्रामर छा आहे ऐं अखर छा आहे। अखर खां पोइ असां था चऊं लफ़्ज़ यानी वर्ड छा आहे। हाणे जॾहिं असां पहिरियों टॉपिक सम्झी आयासीं त हाणे अॻिते असांखे आसानी थींदी वेंदी लफ़्ज़नि खे सम्झण जे लाइ। हाणे वर्ड छा चइबो आहे? वर्ड माना लफ़्ज़। असां कोशिशि कंदासीं इंग्लिश, सिंधी ऐं उर्दू ग्रामर खे गॾे खणंदा हलंदासीं त जीअं तव्हां हिक ई टॉपिक में टे टॉपिक तव्हां कवर करे सघो। ठीकु आहे। हाणे वर्ड इंग्लिश में असां डिफाइन कंदासीं अ ग्रुप ऑफ लेटर्स व्हिच गिव्स सम मीनिंग इज कॉल्ड वर्ड। माना अखरनि जो अहिड़ो मजमूओ हुजे जेको हिक खां वधीक ॿ या ॿिनि खां वधीक, पर कुझु एडवांस ग्रामर जा जेका किताब अचनि था उन्हनि में असां इहा बि अचे थो त हिकु अखर बि जेको आहे उहो तव्हांजो कंप्लीट सेंस ॾिए थो पियो। किथे किथे अहिड़ा लफ़्ज़ बि आहिनि जीअं अ माना हिकु आहे। ठीकु आहे न। अहिड़ा कुझु ॿिया जुमिला बि एडवांस लेवल में अचनि था, पर असां हेठि लेवल ते कमु था कयूं त असां हिक खां वधीक जेके लफ़्ज़ हूंदा उन्हनि खे उन्हनि जे मजमूए खे छा चवंदा आहियूं? वर्ड चवंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे सिंधीअ में अखरनि जो अहिड़ो मेड़ जेको कुझु माना ॾे उनखे लफ़्ज़ चइबो आहे। माना अखर मुख़्तलिफ़ अखर, मिसाल तौरु ए बी सी हे डी। हाणे हिननि जे वेंदे ज़ेड ताईं इन्हनि जे मुख़्तलिफ़ अखरनि खे असां जोड़ जक करे अॻिते पोइते करे के अहिड़ा लफ़्ज़ ठाहियूं, अहिड़ी का लफ़्ज़ ठाहियूं जंहिंमें माना असांखे निकिरे, सेंस निकिरे, उनजो मक़सदु निकिरे, उन्हनि खे असां छा चवंदा आहियूं? वर्ड चवंदा आहियूं, जंहिंखे सिंधी में लफ़्ज़ चवंदा आहियूं। मिसाल तौरु थी वियो गुड, जी डबल ओ डी। माना हे हिकु अखर आहे, हे ॿियो अखर आहे, हे टियों अखर आहे, चोथों अखर आहे। ठीकु आहे। हे चार अखर मिली करे छा ठाहियूं? हिकिड़ो जेको आहे असां छा ठाहियूं? वर्ड ठाहियूं यानी लफ़्ज़ ठाहियूं। अहिड़े तरीक़े सां जीअं अचे थो हैप्पी, एच ए डबल पी वाई, हैप्पी माना ख़ुशि। हेठां थी विया हिकु ॿ टे चारि पंज अखर मिली करे असांखे हिकिड़ो लफ़्ज़ ॾिनो। ठीकु आहे। अहिड़ी रीति मिसाल तौरु अचे असां वटि इज़ माना आहे ॿ अखर मिलिया। ठीकु आहे। हाणे अहिड़ी तरह ते कोई बि तव्हां वटि जेके लफ़्ज़ अचनि था माना हिक खां वधीक मिली करे छा ठाहींदा? तव्हां वटि लफ़्ज़ ठाहींदा, मुख़्तलिफ़ अखर मिली करे तव्हां वटि लफ़्ज़ ठाहींदा। ठीकु आहे। उन्हनि में असां मिसाल तौरु सां खणी आयासीं, उन पोइ असां सिंधी में था चऊं। असां ॿी माना बि आहे, ॿिनि या ॿिनि खां वधीक अखरनि जे मेड़ खे लफ़्ज़ चइबो आहे। यानी हिक खां वधीक जेके बि लफ़्ज़ हूंदा उहे अखर मिली करे छा कंदा? असांखे लफ़्ज़ ठाहींदा। माना हिक खां वधीक अखर मिली करे। मिसाल तौरु जीअं अख आहे, ॿ अखर थिया, हिकु ॿ सिंधीअ ॿ। अहिड़ी तरह कन आहे, हिन में ॿ थी विया। ठीकु आहे। हिन में आहे झिरकी, हे हिकु रे टियों चौथों, यानी चार अखर मिली करे ठाहियो। अहिड़ी तरह सां शींहुं आहे। माना कहिड़ा कहिड़ा तव्हां वटि जेके बि तव्हांखे लफ़्ज़ हूंदा जेके उहे तव्हांजा मिली वेंदा। ठीकु आहे न। इहे तव्हांजा लफ़्ज़ ठही वेंदा। अखरनि जो माना मुख़्तलिफ़ अखरनि जो मजमूओ जेको हूंदो उहे मिली करे कुझु बि जेका ठाहिनि उहो जेको हूंदो तव्हांजो वर्ड हूंदो यानी लफ़्ज़ हूंदो। ठीकु आहे। पोइ नेक्स्ट टॉपिक आहे असांजो सेंटेंस। सेंटेंस खे सिंधी में चइबो आहे जुमिलो। ठीकु आहे। यानी उर्दू में जुमिला। हाणे सेंटेंस जी डेफिनेशन छा आहे? एन अरेंज ग्रुप ऑफ वर्ड्स which give complete meaning is called sentence। अहिड़ो जेको आहे एन अरेंज ग्रुप ऑफ वर्ड्स माना मुख़्तलिफ़ वर्ड मिली करे, माना मुख़्तलिफ़ वर्ड जा ग्रुप मिलाए करे असां छा कंदासीं? जेके कंप्लीट मीनिंग ॾियनि। मुख़्तलिफ़ ग्रुप सेंटेंस जा मिलायूं पर सेंस निकिरे, उनजो मक़सदु निकिरे। ईअं न त हेॾा होॾनि जा लफ़्ज़ खणी करे मिलायूं कोई जुमिलो ठहे ई न। माना हुनजो को सेंस निकिरे, मक़सदु निकिरे, कोई जुमिले जी ॻाल्हि पूरी थिए। जेका ॻाल्हि हुजे उहो उन लफ़्ज़ में पूरो थी वञे, उनखे असां छा चवंदा आहियूं? सेंटेंस। मिसाल तौरु हेॾे अचु। हाणे छा थियो? हिकु थियो हेॾे, ॿियो थियो अचु। हाणे मक़सदु निकितो, माना हेॾे अचु माना कम हियर। ठीकु आहे। अहिड़ी रीति तव्हांखे जुमिलो दिस इज़ माय पेन, हीअ मुंहिंजी पेन आहे। हिन में हिकु ॿ टे चारि, हे चारि छा असांजी ग्रुप ऑफ वर्ड्स थी आहे। जेको ग्रुप ऑफ वर्ड्स असांखे ॻाल्हि हे हिकु वर्ड, हे ॿियो वर्ड, हे टियों, हे चोथों। माना हे चारि मिली करे हिकिड़ो असांखे जुमिलो ठाहे ॾिनो, सेंस ॾिनो, मक़सदु ॾिनो, त ॻाल्हि थी। जेका तव्हांजी ॻाल्हि मुकमल थी वञे, जंहिंजो मक़सदु निकिरे, उहे तव्हांजो थी वियो सिंपल में सेंटेंस। ऐं जेको मां तव्हांखे ॿुधायां लफ़्ज़ अहिड़ो हुजे हिकिड़ो को मुख़्तलिफ़ जेको तव्हांजे एलिमेंट जो जेको आहे का शइ ठही करे मुख़्तलिफ़ अखरनि जो मजमूओ ठहे ऐं हुन जेको मख़सूस लफ़्ज़ जी माना ॿुधाए। माना मख़सूस पेन थी वियो, PEN, टे अखर मिलिया, लफ़्ज़ ठहियो पेन। ठीकु आहे न। लफ़्ज़ जी माना निकिती पेन। हाणे इहे लफ़्ज़ मुख़्तलिफ़ सां मिलाए करे जंहिंजो मक़सदु निकितो दिस इज़ माय पेन, हीअ मुंहिंजी पेन आहे। दिस इज़ माय मार्कर, हीअ मुंहिंजो मार्कर आहे। इज़ दिस योर मार्कर, छा हीअ तुंहिंजो मार्कर आहे। माना इहे मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं जेके आहिनि, मुख़्तलिफ़ लफ़्ज़ मिली करे असांखे छा थी वियो? जुमिलो मिली वियो। मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि मिलाए करे असांखे छा ॾिनो? जुमिलो। यानी ऐसा अल्फाजों का मजमुआ जो आपको मुख्तलिफ अल्फाज मिला के कोई मीनिंग निकाले, कंप्लीट सेंस निकाले, जिससे आपको वाज़ेह हो जाए कि ये जुमला है और इसकी मीनिंग हमें पता चल रही है, इसका सेंस निकल रहा है। ये मेरी पेन है, ये आपकी पेन है, ये किसकी पेन है।
यानी इसमें हमें सेंस मिल रहा है, तो हमें पता चल जा रहा है कि इसका सेंस कंप्लीट हो रहा है। यानी असां कोशिशि कंदासीं टिनी टॉपिकनि खे असां कवर कंदा हलूं त इहे साॻा ई सवाल रिपीट थींदा आहिनि सिंधीअ में, उर्दू में, इंग्लिश में, छो त टई मीडियम हलंदा आहिनि असांजे एजुकेशनल सेक्टर में, ऐं इम्तिहाननि में जेके सवाल ईंदा आहिनि या नौकरियुनि में सवाल ईंदा आहिनि टिनी ॿोलियुनि में ईंदा आहिनि। त असांखे ख़बर हुजणु घुरिजे टिनी ॿोलियुनि में साॻी सेंस जी माना छा बीहंदी। उमेदु कयूं था तव्हांखे शयूं सम्झ में ईंदियूं। जेकर तव्हांखे हिन में को सवाल हुजे तव्हां कमेंट कयो, असां कोशिशि कंदासीं तव्हांजी रहनुमाई करण जी। सभ खां पहिरियों सम्झोसीं ग्रामर छा आहे। ग्रामर उहो ॼाण आहे, उहो इल्मु आहे जेको असां लिखी सघूं, पढ़ी सघूं ऐं सम्झी सघूं, अन सेंस निकिरे त हिन जी माना छा निकिरंदी। माना ॿोलीअ जे बारे में इंफॉर्मेशन हुजे, ॼाण हुजे, तहक़ीक़ हुजे ऐं उनजो सेंस निकिरे, असांखे ख़बर पए उहो छा आहे, उहा आहे असांजी ग्रामर। ॿियनि लफ़्ज़नि में असां ईअं खणी चऊं, ग्रामर ॿोलीअ जे हुनर खे ग्रामर चइबो आहे, ॿोलीअ जे उसूलनि खे ग्रामर चइबो आहे, ॿोलीअ जे जोड़ जक खे ग्रामर चइबो आहे, ॿोलीअ जे बारे में जेका इंफॉर्मेशन मिले या ॿोलीअ जे बारे में जेका शइ असां हुन में जोड़ जक कयूं त कहिड़ो लफ़्ज़ कहिड़ी जॻह ते अचणु घुरिजे, कहिड़ो जुमिलो कहिड़ी जॻह ते इस्तेमालु करणु घुरिजे, उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ शयूं मिली करे असां जे ॻाल्हायूं था, मक़सदु निकिरे थो, सम्झ अचे थी, या ईअं था असां ॻाल्हायूं, जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अचे थी, उहा शइ छा चइबो आहे, ॿोली चइबी आहे। माना तरतीब हुजे, कंहिं बि लिखणु पढ़णु सम्झण जी तरतीब खे तव्हांखे सम्झी वञो, उहा असांजी थी वई ग्रामर। ग्रामर खां पोइ असां आयासीं अखर। अखर अखर छा खे चइबो आहे। अखर जेको हूंदो आहे ॿोलीअ जा जेके बि बुनियादी असूल हूंदा आहिनि, बुनियादी लिखण जा जेके पॉइंट हूंदा आहिनि, या अखर जंहिंखे असां चवंदा आहियूं उहो पॉइंट हुजे, बेसिक यूनिट हुजे, उनखे असां चवंदा आहियूं अखर। अखर खां पोइ असां आयासीं लफ़्ज़ ते। हाणे लफ़्ज़ छा हूंदो आहे, अखर मुख़्तलिफ़ अखर मिली करे हिकिड़ो लफ़्ज़ ठाहींदा आहिनि जंहिंजी माना निकिरंदी आहे वेहणु, उथणु, बीहणु, खाइणु, पीअणु, पेन, नाला, जेके बि आहिनि शयूं उहे थी विया तव्हांजा अखर। उहो थी विया तव्हांजो माना हिकु हिकु अखर मिली करे तव्हांखे छा ठही आहे, लफ़्ज़ ठही आहे। जेके बि अखर मिली करे छा थी आहे, इहे तव्हांजा ठही आहे लफ़्ज़। हाणे लफ़्ज़ मिली करे छा ठाहींदा, तव्हांजो जुमिलो ठाहींदा। हाणे मुख़्तलिफ़ लफ़्ज़ मिली करे जुमिलो ठाहींदा। सुफ़ी शइ नवां आहियो त हुनखे सब्सक्राइब कयो त जीअं तव्हां वटि वधि खां वधि असांजा लेक्चर पहुची सघनि। जेके तव्हांखे अॼु टॉपिक मां को सवाल आहे तव्हां कमेंट कयो, असां पूरी कोशिशि कंदासीं तव्हांखे उन्हनि जी रहनुमाई ॾियण लाइ। थैंक्स फॉर वॉचिंग, रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।